रसूल बख्श भुट्टो जी रिकॉर्डिंग कई वने जेको सबूतन तौर ते असा रखी वेदी वो मोबाइल में जाने करे ही लाइव आए है वो केयर दी को पुछंदो है वो रसूल बख्श के बुदे दो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जे त आमा जो खादिम पंहिंजो केयर दिन भुट्टो कुछ ॾींहं पहिरियां पंहिंजो रसूल बख्श और रसूल भुट्टे जी जेका मां ट्रेंड हलायो सोशल मीडिया ज़रिए ऐं जेका दोस्तनि सां जेको पर्सनल ते जेका राब्तो कयो हुयो पंहिंजो ही आहे पंहिंजो रसूल बख्श और रसूल भुट्टो जेको तमामु इंतिहाई ग़रीब आहे जंहिंजे करे असांजो जेको आहे त सीनियर साहब केटीएम न्यूज़ जो रिपोर्ट नियाज़ अहमद भुट्टो साहब ऐं उन सां गॾो गॾु पंहिंजो मुंहिंजो मोहसिन उस्ताद सदरुद्दीन भुट्टो जेका मूंसां कुझु टाइम जेको आहे त बिल्कुलु मुसलसिल में गॾु रहिया आहिनि जी माली मदद जी सहायता जे हवाले सां त उनमें असां जेको आहे त काफ़ी दोस्तनि वटि नियाज़ साहब जी महिरबानी सां उस्ताद सदरुद्दीन जी महिरबानी सां वियासीं सभु पहिरियों जेको असां वियासीं त उते आगा लाला शमस ख़ान पठान वटि जंहिं पारां असांखे 5000 रुपया रोक रक़म ॾिना विया जेका उहे उन जे लाला जेको आगा शमस लाला पठान आहे उन पारां जेका 5000 रुपयनि जा कपिड़ा वठी ॾिना विया सो बि उहो दोस्तनि लाइव मंज़र ते तव्हां सभु ॾिठा उन सां गॾो गॾु जेका डिप्टी कश्मीर कंदकोट जेको पारां 8000 रुपया जेको सामान ॾिनो वियो उनमें बि मालिक मौजूदु हुया ईअं न थिए दोस्त त भई जेको हिन खे पैसा मिलनि था पाण खावे थो न हालांकि इन शइ जा असांखे हिकु खाइण बि हराम हूंदो काफ़ी माण्हू असांजा जेको आहे त सोशल मीडिया ते तनक़ीदूं कंदा आहिनि हालांकि असां उन्हनि खे इहो ई ॿुधाइणु चाहियूं था भई तव्हां माली मदद ग़रीबनि जी न कयो त न कयो मतिलबु तव्हांजो कमु आहे हिकिड़ो सुठे कम में सुठो किरदारु अदा करण में मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कयो जे अगरि हौसला अफ़ज़ाई नथा कयो त तनक़ीद ख़ुदा जे वास्ते तव्हां न कंदा कयो कंहिं ग़रीब जी दिलादारी थी पवंदी आहे हालांकि जेको हुनजे अॻो हूंदो आहे भॼण डुकण में तव्हां हुनजी बि दिलादारी कंदा आहियो पर अलाह साईं खां एतिरी दुआ कंदासीं अलाह साईं तव्हांखे सुठी सोभ ऐं सम्झ ॾिए हिन सां गॾो गॾु पंहिंजो अॼु वरी ॿीहर बि आगा लाला शमस पठान पारां जेको आहे 4000 ऐं कुझु भलाड़ी शहर जे कुझु सुठे दोस्तनि पारां जेका पर्सनल ते असां राब्तो कयोसीं उन पारां जेका पैसा असांखे रोक रक़म मिलिया जंहिंजी असां पेटी न्याणी जी जेका दाद जी पेटी आहे तक़रीबन लॻभॻि 7-7.5 रुपए जेके मिली आहे उहा हेठि तव्हांखे दोस्तनि लाइव मंज़र ते ॾेखारी उन सां जेको आहे त गॾो गॾु मां तमामु दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुमि त ख़ुदा वास्ते हर दोस्त सुठे कम कंदड़ दोस्तानी जेको आहे त हौसला अफ़ज़ाई कंदा कयो ऐं जेको आहे त रसूल बख्श खां वधीक पुछंदासीं उन सां हाल वाल कंदासीं त रसूल बख्श तव्हांखे जेको आहे त सामान जेको आहे त असांजी तरफ़ां जेका असांखे मिलियो ॿाहिरां उहो तव्हांखे मुकमिल मिलियो आहे उनजी जेकी शीट आहिनि पर्चियूं आहिनि वग़ैरह तव्हांखे सभु ॾेखारियो त भई हे हिते मिलियो आहे हिते मिलियो आहे उनमें असांजो को मफ़ाद या असां उन पैसनि में करे कुझु कॾहिं बि तव्हांजे मुसलसिल मसइले में तव्हांजे ब्लड जे मसइले में तव्हांजे कॾहिं घर जे कोई अहिड़ो इशू अची वेंदा आहिनि गुरबत जे हवाले सां तव्हांखे असां मदद कंदा आहियूं कॾहिं बि उनमें तव्हांजो कॾहिं रुपयो खाधो आहे या जेको आहे अॼु जेका हीअ जेको आहे साम्हूं लाइव मंज़र सभु दोस्त ॾिसी पिया तव्हां ॿुधायो त हिन में असां तव्हांजा पैसा खाधा आहिनि या उन्हनि में तव्हांखे मुसलसिल पूरो हक़ ॾिनो आहे तव्हां दोस्तनि खे ॿुधायो ऐं दुआ जे हवाले सां तव्हां दोस्तनि खे अल्लाह आबाद रखे पंहिंजे खर्चंदा पंहिंजे दिलंदा पंहिंजे अल्लाह इन्हनि खे ख़ुशि रखे आबाद करे पर मां ईमानदारी चऊं थो पियो माण्हू सफ़ा पूरो थी वियो ख़बर पर मां इन्हनि चांह बि न पई पंहिंजे ख़र्चे ते पंहिंजे तेल ते पंहिंजे भाइयुनि सां पंहिंजी कुझु माण्हू तोखे पंहिंजी अॼु तुंहिंजी मक़सद जी ॻाल्हि आहे सुभाणे परी तुंहिंजी न्याणी जी शादी आहे तोखे जेको सामान मिलियो आहे केतिरी ख़ुशी थिए थी सामान में मां वधि ख़ुशि थी पियो आहियां मां ईमानदारी घर में कुछ माण्हू चवंदा रसूल बख्श माना हे जेका भॼन पिया नियाज़ अहमद साहब भुट्टो जेको असांजो सीनियर साहब आहे असांजो सुठो दोस्त आहे केटीएम न्यूज़ जो रिपोर्टर आहे बख्शावर बुढ़ाणी जो ऐं मुंहिंजो मोहसिन आहे उस्ताद सदरुद्दीन भुट्टो ऐं उन्हनि सां गॾु मां तव्हांजो खादिम पंहिंजो कियारदीन भुट्टो कुझु माण्हू चवनि था त इहे माण्हू भाई ड्रूक करे जेका पैसा वठनि था उहे पाण खाधी था वञनि ऐं कुझु टाइम पहिरियों मां तव्हांजी जेका सोशल मीडिया ते ट्रेंड हलायो त भाई जी मदद कयो कुझु माण्हू उनमें इहो सुवाल कयो पिया तव्हां हुनजा पैसा मदद वठी तव्हां पाण खाओ था तव्हां दोस्तनि खे छा ॿुधाइणु चाहियो था इनमें तव्हां वधि ग़रीब गुरबे जो मूंखे राति जेकी वठींदो आहे ख़ुदा जे राह में मां अल्लाह जे राह में अच्छा गुलाम रसूल बडाणी जे साबिन का सवा पंहिंजे तर जे कई अमीरन वडेरन या बोतारन तव्हांजी का मदद कई आहे तव्हां उन विया मदद न थी जी साफ़ी दोस्तन के तो ही हुयो गुलाम रसूल भुट्टो जे दुख भी बयान कया था करे जो बडाणी जा बडाणी शहर जा जेका मां वधिक न कयूं जेका
पसंदीगर आहिनि उन खे हिननि सां मदद न कई जेको अमल आहे ऐं ही जेको बाक़ी गरीब मिस्किन आहे उन जे घरनि उन जी उताकनि में उन जे जेको उताक त खाली मोटी आहे पर उन्हनि मदद न कई अफ़सोस जी ॻाल्हि आहे असां सां हिन माण्हू सां ॿाहिरनि जा ॿाहिरि जा जेका माण्हू आहिनि जंहिंसां असां रास्तो पेशी उन्हनि तव्हां खे पर कर्ज़ जेका ज़िमेदार आहिनि कर्ज़ जेका आदमी आहिनि जेका वॾेरा होतार आहिनि उन्हनि जेको आहे मिस्किन सां मदद न कई जेको मायूस थी उन जे घर में रखी आहे आखिर में मां ॿुधाईंदुमि आखिर में मां दोस्तनि खे इहो ॿुधाईंदुमि त ई जेको रसूल बख्श भुट्टो आहे इनखे जेको असां पारां असांजे दोस्तनि पारां जेकी महिनत सां उनखे न्याणी जो ॾाज ॾिनो वियो आहे लॻभॻि 18 खां 19,000 ताईं मतिलबु उनखे जेको आहे ॾाज ॾिनो वियो आहे पेटी समेत 21,000 22,000 अंदाज़ो छो जो हाणे हिसाब नथा करे सघूं दोस्तनि खे ॿुधाईंदासीं त असांजे दोस्तनि पारां न्याज़ अहमद भुट्टो ऐं उस्ताद सदरुद्दीन ऐं अव्हांजो ख़ादिम पंहिंजो नाचीज़ कियारुद्दीन भुट्टो जेका पारां थी हुई उहा तक़रीबन लॻभॻि 22-23,000 ते जेको आहे रसूल बख्श भुट्टे जी जेको आहे ॾाज जे हवाले सां मदद जी जेको आहे सहायता थी आहे ऐं मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुमि त अहिड़े मिस्कीन मारवाड़नि जी जेका असांजे सिंध जा मिस्कीन आहिनि अबोज आहिनि उन्हनि जी जेको आहे ख़ुदा बाहूं ॿधी मां अर्ज़ु कंदुमि सभु दोस्तनि खे जेके जेके मूंखे लाइव प्रोग्राम में ॾिसनि था त अहिड़ा मिस्कीन मारवाड़नि जी तव्हां पंहिंजे तावनि सां उन्हनि जी ज़िंदगी ऐं उन्हनि खे जीअण जो हौसलो ॾींदा कयो अलाह ताला तव्हांखे सदा सलामत रखे वॾी महिरबानी सामान मालिक रसूल बख्श भुट्टे जे हवाले कंदासीं इहो लाइव मंज़र मां दोस्तनि खे ॾेखारियो पिया या जिनके आज सुनो तो वो भी सामान गुलाम रसूल के हवाले करो इते ही वेठो वेही दियो वेही रहो तो वेही रहो ना वेही दियो या साहब के आज सुनो कपड़े जो जोड़ा जी कानो गुलाम रसूल के हवाले करे पे याद उन फोटो सीनियर साहब ही याद उन के दिन के आज कन तो थाना जी कानो हुए जो आज गुलाम रसूल के हवाले करे भाई तमाम तो सॼो जेको बि आहे मुकमिल सामान आहे तुम सामान मुकमिल तो जो आता जो ये मुकमिल सामान है ये तो जो बाकी जो पेटी सामान आहे वो ये जे हवाले कयो पे वने ए वो तो खड़े होंगे सीनियर दोस्त आहे बोलो याद उन फोटो दी मेहनत सां आखिर में ॿुधाई दा सब दोस्तनि जी महिरबानी शुक्र अदा बि कजां सामान जेको आहे उहो बास्के में विझी गरीब मिस्किन खोरियत जेको आहे गुलाम रसूल भुट्टो जे हवाले कयो पे वने गुलाम रसूल उथो ता यो सामान सामान जो वार्तावन जे हवाले कयो बस सामान खणी वञो बस पेटी हेठ पई आहे पेटी लगा पेटी दोस्तनि खे दिखाई दे ये सामान आहे जेको गुलाम रसूल जे हवाले कयो पे वने दोस्तन मीडिया जे दोस्तन तरफा दुआ दिलाए सभिनि खे ज़रूरत महिरबानी चाहिए दोस्तनि महिरबानी जो मांखे सिधी पुछो ईमानदार राह जो सकून न हूंदो चवंदो मांखे न्याणी दुआ छा दुआ कयो जे ताउन कयो ता दुआ कयो उनके खुदो अल्लाह खुश रखदो न माज़ा तावन डीसी साहब लाला आगा शम्स पठान ता ताउन कयो उनके दुआ कयो हां समझो लाला पठान माज़ा भलाई वाद में वाद कया जफा कशी इन्हनि कया मां लाचार हम कर सभिनी लाइ दुआ करो जंगन जो माज़ूर पाहन जो माज़ूर इन्हनि हिम्मत करे जफा कशी करे माज़ा तावन कयो रन्नात राज ईमानदारी न ॾिनाईंदी जनाब कीअं न्याणी उथाया हाणे मक़सद ठीक थियो हाणे मुश्किल हाणे मां वाद में वाद न ते ख़ुशि थिया त दुआयूं करान थो पियो माज़ा इन्हनि ख़ुदा ख़ातिर मदद करे मूंखे वठी ॾिनो अथनि जेको अलाह इन्हनि खे आबाद रखे मां दुआयूं कंदो आहियां
ठीक है दोस्तों ही हुआ पंहिंजो रसूल बख्श और रसूल भुट्टो जेका इंतहाई गरीब हुयो जंहिंजा तव्हां पंहिंजो लाइव मंज़र ॾिठा उनजी चवंदा आहिनि हिकु मिसकीन गरीब जी कंहिंजी मदद करण सां पंहिंजो दिली असांखे ख़ुशी थींदी आहे। ये रसूल बख्श जी तव्हां ॻाल्हि ॿुधियूं ऐं असां सभु दोस्त तव्हांखे जेका इहा रिक्वेस्ट कंदासीं त अहिड़े जेका आहिनि अबूजरनि जी मदद कयो जंहिंमें ख़ासि किरदार जेका अदा कया विया आहिनि उहो मुंहिंजे मोहसिन सीनियर सहाफ़ी नियाज़ अहमद भुट्टो ऐं जेको आहे त उन सां गॾोगॾु मुंहिंजो मोहसिन उस्ताद सदरुद्दीन भुट्टो सां गॾोगॾु असांजो ख़ादिम नाचीज़ गियारुद्दीन भुट्टो सां गॾु पंहिंजो असांजो जूनियर जेको आहे त सहाफ़ी पंहिंजो कुर्बान अली भुट्टो जंहिंजी जेको आहे त महिनत सां ई लाइव मंज़र तव्हां दोस्तनि ॾाढो जेको आहे त ॾेखारे रहिया आहियूं ऐं उन सां गॾोगॾु आख़िरि में असां सभु दोस्तनि पारां तव्हां सभिनि खे जेको आहे त आख़िरि में इहो ई चवंदासीं त तव्हांजो भाई आगा लाला शहबाज पठान खान उन सां गॾोगॾु डिप्टी कमिश्नर कश्मीर एंड कंदकोट सां गॾोगॾु जेका असांजा सुठा दोस्तनि जेका हिन में भलाई जे कम में जेका मदद कई हुन जा असां थोराईंदा आहियूं। असां उमेद था करियूं त कंहिं बि मसइले मसइलनि में ग़रीब जी हमदर्दी में असां कंहिं बि दोस्त खे चवंदासीं कॾहिं बि असांखे तो जेके दोस्त लाइव ॾिसंदा सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके आख़िर में तव्हां दोस्तनि खे जेका उहो मंज़र बि ॾेखारींदासीं जेको हेठि जेका 8 खां 9,000 जी जेकी पेटी आहे आहे उहा बि दोस्तनि खे लाइव मंज़र ॾेखारींदासीं त मालिकनि जे हवाले कंदासीं। दोस्तों पेटी जेकी हुआ घर जेका खड़ी हो ही बाकी सामान आहे हो भला पेटी तो कोने भाई घर खड़ी आ घर खड़ी आ ना ये कौन खड़ी हुई है पुट अगर के भाई हां पेटी खड़ी है घर पेटी अच्छी का ओके सही है ये पेटी पहुंचा रहा हमारी जो बुदा है पेटी घर पे असा जेको त कोशिश कए त तां के जेको त एट पेटी आ लाइव मंदा दिखारियो पर या मजीद ता रसूल बख्श और रसूल भुट्टे जी ता पंहिंजी मुंह ज़बानी गाल बुधो त बेहतर आहे छो त असा हेठ पेटी तां जी हेठ रखियल हाणे वो छोकरो खड़ी हो तो पुट खड़ी तो के मिली ना असल में ठीक है ओके ओके ये हमने बड़ी मेहरबानी सब दोस्तन जी वाला से ताके सदा सलामत रखे बड़ी मेहरबानी दोस्तों जेको त एड़े मिस्किन मारवड़न जी मदद कंदा रहा इन जी या रसूल बख्श जी दुआ बुधो त ई दुआ जिक्र हुआ जेको आहे जे भी जेको भी करे जी मदद करो ते दुआ बुधो करे ऐं वो भी मतलब एकड़ा होता है मतलब में दुआऊं का कलाकार बहरहाल मां वायद यो रसूल बख्श के जो जेका दोस्त लाइ मदद करे रहन सब के दुआ करता सब पंहिंजी दिली दुआऊं के साथ बड़ी मेहरबानी जे दोस्त असांखे लाइव जे उन्हनि खे ऐं आखिरी में दोस्तनि असांखे टाउन पियो आहे गरीब सां न देवण का पर खुदा खातर मां इन मदद वात दुआ तावन किया इनके अल्लाह अजर इंदो रात ने सुकून जी कन जे को जी इनन कोशिश करे तावन किया अल्लाह इनन ना टेंशन हुंदो राजो तुम की करो अल्लाह से खैर कंदो दोस्तों वडी मेहरबानी हिया नंढो छोकरो जेका पेटी लाइ मंदर ताके लिखायो पिया छोकरा हेठे अचे बाबा पेटी जे लाइ हेठ लई विया पेटी न हुई ता केना पुटायो गुलाम रसूल हे गुलाम रसूल हेठ पेटी रखियल हुई ता के जेका कहीं से हुआ कार्य खणी विया की विया ता घर खणी आओ महीने में चमन सा खणी आओ या कार्य रखी आओ खणी आओ ना ताके मिलनी ना ठीक है दोस्तों वडी मेहरबानी वाला से ताके सदा सलामत रखे।